संगत 30 ॾींहं गुज़री हलिया जेको यार बिल्कुलु सफ़ा गुम अॼु ॾिसो इहो ॾिसी वठो पहिरीं रोज़े खां गाइबो 30 रोज़े ताईं 30 रोज़े ताईं हाणे सम्झी त सघो था बि अॼु यार खे हथु करे वरितो आहे मस वञी ईद जो ॿियो ॾींहुं आहे ऐं इन ख़ुशी में साईं अचनि असां सां गॾु आहे। सो फ़िलहालु मौसम बि भली लॻी पई आहे ऐं असांजी तयारी बि हेॾां थोरो वञूं पिया कंहिं पासे घुमण जे लाइ संगत सां मुलाक़ातूं कचहरियूं बि करणु साईं आचन बि मौजूदु आहे। साईं आचन खां कुझु व्यूज़ वठंदासीं त उनजो छा चवणु आहे 30 ॾींहंनि खां पोइ ॿाहिरि निकिरण जो ॿियो ख़बर 30 ॾींहं यका गुम हुआ। सभ खां पहिरीं तमामु दोस्तनि खे दिली मुबारकूं क़बूल हुजनि। मतिलबु रमज़ान जे करे रोज़ा रखियासीं पे कोशिशि कई थी माण्हू सॼी ज़िंदगी क़ुरान जे पोयां गुज़रे थो हिकिड़ो महीनो कोशिशि करे माण्हू अलाह जी राह में गुज़ारे इन करे थो। बहरहाल साईं अव्हांखे मुबारकियूं हुजनि आज़ादु थियण जूं तो लख लख वाधायूं साईं गनी अव्हां मुबारकियूं ॾियूं। पहिरीं रोज़े ते असां अलविदा कई हुई ॿिए ॾींहं ते असां हथु कयो साईं महिरबानियूं साईं आचन जूं जेको अॼु असां सां पार्टिसिपेट कयो असां अॼु घुमण फिरण में गॾु आहे